गराफ नेशनल प्रेस क्लब ऐं अल सादात गयास दस्तरखान जी गडियल सहकार सां गुलशन मेमार मोड़ वटि सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिरीन लाइ इमदादी कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते वसवारनि पारां ॿोॾि मुतासिर भाइरनि भेनरुनि जी दिलि खोले मदद करे रहिया आहिनि। कैंप ते सियासी समाजी मोज़िज़ शहरिन, सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, खान बहादुर शर, गुलाम सरवर तुन्यो, मोहम्मद सचल वधो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते नबी बख्श खासकेली, शहजाद रज़ा, इमरान मीज़ान, एजाज चांडियो, अब्दुल जब्बार चांडियो ऐं ॿियनि चयो त ज़रूरतमंदनि जी मदद करणु वॾे अजर ऐं सवाब जो कमु आहे। गडाफ नेशनल प्रेस क्लब ऐं अल सादात गयास दस्तरखान जी टीम ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ कोशिशुनि में मसरूफ़ आहे। खेमा, कपड़ा, राशन, खाधो ऐं पीअण जो साफ़ पाणी ॾिनो पियो वञे, जॾहिं त ॿोॾि मुतासिरनि लाइ तिबी मेडिकल कैंपूं पिणु क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हिन ॾुखे वक़्त में सरंदी वारा ऐं मोज़िज़ीन अॻिते अचनि ऐं ॿोॾि मुतासिरीन जी हर मुमकिन मदद